दोस्तों अज असां सिंध राज टीवी तरफा यारो साईं यारो रेढार जे मज़ार ते मौजूद आहियूं जेको काछे कंधी ऐं खीर पहाड़न जे दामन में मौजूद है। इन जा मौजज़ा इन जूं करामतूं बयान करण जे लाइ असां सां गॾु फ़कीर साईं मौजूद आहिनि ऐं असां उन खां ॼाणींदासीं। हे देह हौलेजी आहे जेका देह साकर हालेजी आहे जेका तालके जोई में मौजूद है। असां साईं जा जेके मौजज़ा जेके करामतूं आहिनि हिन इलाइक़े में हिन जूअ में ऐं साईं कंहिंसां मनसलिक हा, साईं कंहिंजा तालुब हुआ ऐं हिते कॾहिं आया, साईं जा वॾा किथां आया, उहो सॼो असां साईं जे फ़ुक़रा खां ॿुधंदासीं। उहा असांखे ॿुधाईंदा साईं मुतलक़। अॼु असीं मौजूदु आहियूं साईं यारो रेढार। असां यारो रेढार मियां नसीर मोहम्मद जो तालिब आहे। आयो नसीर मोहम्मद जो तालिब थी 1.25 लाख फ़ुक़रा मियां नसीर मोहम्मद जो हो। पोइ हिन वञी उते मियां नसीर मोहम्मद वटि रहाश कयईं, रिढू मियां नसीर मोहम्मद जो चाढ़ियईं। पोइ यारो रेढार उतां सॼो भरियो फुकारो कयईं। आख़िर मियां नसीर मोहम्मद हिन खे मोकल ॾिनो। हिन जा लुड़क वहण लॻा। चयईंसि थो असांखे तो चढ़ी। चई न बाबा, पंहिंजी ॿारियो तव्हांजो हर को सलामी थींदो, मुंहिंजे पोयां हूंदो त मुंहिंजो ई नालो हूंदो। पोइ यारे साईं खे चयईं तूं रिढूं काहे वञ यारो रेढार छॾिजांइ। रिढूं काहे साईं हिन तर ते पहुतो। पोइ साईं हिते अची पंहिंजो आस्थानो वधाईं। हिते हिकिड़ी देॻ अथसि, हिकिड़ो पथर अथसि, 103 अंगरनि ते पथर खयल आहे। मियारो ॾाढी मियां नसीर मोहम्मद जो तालिब थियो आहे। 1.25 लाख फ़ुक़रा मियां नसीर मोहम्मद जो। उन में क़दमनि ते मियां नसीर मोहम्मद ईंदो हो। यारो साईं मियां नसीर मोहम्मद उथी मिलंदो हुअसि। ॿिया जेके आहिनि आस पास तोड़ो आयो आहे। चयईंसि यारो साईं रंद बादशाह उथी थो मिलींसि। चयईंसि भाई शइ जी सलाम आहे, शइ फ़क़ीर वटि आहे। पोइ चयईंसि शइ इहो राति बुझार थींदो। साईं नमाज़ पढ़ी हथ अदब जा बंदि कयईं। चई यारे साईं खां सवाइ ॾिसो मुंहिंजे हथनि में छा आहे। कंहिंजो माचिस आहे, कंहिंजो कंगो आहे, कंहिंजो काठी आहे, कंहिंजो छा आहे, बुझार न भॻी। चई तव्हां खां बुझार चढ़ियल आहे, हाणे साईं यारे साईं खे मोकिल। यार रिढू ॾे ख़बर। चयईंसि हाओ पन जे कुंभ में रिढूं चाढ़ींदोसि। उते मूं मच्छी जो दड़ो पकिड़े उन खे उछरायो। अलाह न भुलाए तुंहिंजे हथ में मच्छी जो दड़ो ॿुटो। पन पुछ पटियल अथसि। खणी साईं अदब जा खोलियासीं। मच्छी जो दड़ो साॻो टपास हुजे। हा नहीं अहिड़ो औलिया अहिड़े औलिया जेके जलाली आहिनि। मेले जे लिहाज़ में असां ॾाढियूं ताक़तूं कयूं त मेलो नथो करणु छॾे। चइसि न बाबा मेलो न आहे, मेलो मुंहिंजो ईअं मोहम्मदी पैसो हले। मेलनि में खट भला खड़ा घणा थींदा आहिनि, तव्हांखे ईअं गंज पैसो मिले, बसि मुंहिंजो किसो ईअं पियो थो हले। ऐं हीउ उहो पथर आहे जंहिंमें यारे साईं पथर खयो आहे। मियां नसीर मोहम्मद खे दावत ॾिनई। मियां नसीर मोहम्मद खे दावत ॾेई हिते घुराईं। चई अॼु पथर जी मानी कुर जी मानी खाईंदासीं, पथर खणी आ। यारो साईं वियो वञी पथर खणी आयो। 3 अंगरनि ते हे अंगरे 3 जा निशान लॻा पिया आहिनि। 3 अंगरियूं हणी पथर खणी हिते रखियईं। चई कुरो इन जे मथां पचाईंदासीं। पोइ जे हिकिड़ा हुया गॾ जेके उन्हनि चयोसीं हिन पथर जो अटो ई न थींदो। यारो साईं जज़्बात में आयो। शहद आंगुर बि हीअ हयईंसि, चीच मुबारक बि हयईंसि। हिकु हे चीच बि लॻल अथसि, शहद आंगुर बि। अलाह जो हुकुम सां असां हिकु चीच सां खणूं था, शहद आंगुर सां खणूं था। अलाह जो हुकुम सां पथर थींदो तपी थो बि हिन जे मथां रोट पकाईंदासीं। पथर खे बाह लॻो, हिन जे मथां रोट पचाई। हीअ जॻह ॾिसो कहिड़ो रेशम लॻो पियो आहे। हीअ उहो पथर आहे मियारे रेढार खयो आहे। हीअ साईं उहो चश्मो आहे मियारे साईं जो अणखुट चश्मो आहे जंहिंमें नलको बि न आहे। हिकु टाइम में पाणी खुटी वियो, माण्हू जेके मौजूदु हुआ उहे तड़पण लॻा। मियारे साईं खे चयोसीं चश्मे में पाणी कोन्हे। साईं जो जहाज़ में आयो, खथो पंहिंजो गिजी में जीअं खथो मुंहिंजे गिजी में आहे। खथे खे ॻेड़े पाणी वहणु उधमा ॾियणु लॻो। 12 महीने इहो पाणी हिते हाणे इहो बीठो ई बीठो हूंदो। हीअ साईं जो पाणी चश्मो इहो ई आहे। हीअ दरगाह यारो साईं आहे जीअं 1165 हिजरी में हिन हिते अची मैखानो कयो। फरीद ख़ान जो पुटु आहे। यारो साईं रेढार हीअ आहे। इन जो मुजदा हीअ घणेई आहिनि। 3 अंगरनि ते पथर खणी आयो आहे। हिकिड़ी देॻ आहे जंहिंखे बि सोराख़ न आहे, ॾिसण में सोराख़ न आहे, गैबी सोराख़ आहे। चाढ़ींदे हिते विच ते केॾीमहिल वहंदी, केॾीमहिल न बि वहंदी। उहा देॻ बि मूं वटि मौजूदु आहे। हींअर हिते न आहे, हींअर हुजे हा त मां तव्हांखे वीडियो में भरे ॾेखारियां था। अलावरे ख़ान गुड़ जी हथ जी ॾाॾे जी रावत ख़ान गुड़
वो अॼु तक बि उहे मुरीद आहिनि। 12 महीने देग दोस्त जो अवाज़ देग डारे जो खणी ये साल वो ये जो मियाँ नसीर मोहम्मद कन हलदा यार आरे ढू ये वली जेके सभु चवंदे आंदे हन वॼंदे आंदे हन जेके बीमार आंदे हन इनको वॼंदो अल्लाह जो हुकुम उनको शफ़ा थी वेंदा उहो चाक चङा भला थी वेंदा उहो साज़ है मियार आरे ढू ए कोठी ए कोठा अपना जगह ए जो 1165 हिजरी विच चवाइन अपना रोज़ा ए कोठी असां अल्लाह अल्लाह किती ए साज़ वॼंदो हर कंहिं अल्लाह शफ़ा ॾियण वाला अल्लाह हर कंहिं ॾींदा पिया। जीअं त ही मुंहिंजे खॿे पासे हिकु पथरनि सां जुड़ियल कोठी ठहियल आहे जेका उन ज़माने जी आहे जॾहिं साईं यारो रेडार पाण ज़िंदा हुया। हुन पंहिंजे हथनि सां जोड़ाई हुई ऐं पाण उते वेंदा ऐं पंहिंजी हक़ीक़ी मालिक जी इबादत कंदा। मुंहिंजे पुठियां हिकिड़ी ॿी कोठी नज़र अचे पई जेका पिणु पथरनि सां जुड़ायल आहे। उहा बि यारे रेडार साईं पंहिंजे हथनि सां जुड़ाई हुई जंहिं ते पाण वेंदा ऐं पंहिंजे हक़ीक़ी मालिक जी इबादत कंदा। जीअं त हिन पसगरदाई में मुंहिंजे पुठिएं पासे ऐं मुंहिंजे खॿे पासे हिते जेके फुकरा रहे थी जेके घर रहनि था उहे मुस्तक़िल उन ज़माने खां वठी उन दौर खां वठी 1165 खां वठी हिते रहनि था ऐं अॼु ताईं हिते रहनि पिया। ये फुकरा साईं जी तालुब आहे। पोइ मुख़्तलिफ़ फैमिलियुनि जे सूरत में हिते रहनि था ऐं साईं जी सेवा कनि था। हिते ईंदड़ माण्हुनि जी सेवा कनि था बिना कंहिं लालच ऐं लोभ जे। पर जीअं त अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त हिते बिना कंहिं लालच लोभ जे ही माण्हू रहिया पिया आहिनि। ही दरगाह आहे पर गवर्नमेंट तरफ़ां अफ़सोस आहे सिंध गवर्नमेंट तरफ़ां सकाफ़त ऐं सियाहत खाते तरफ़ां बेध्यानी जो शिकार आहे। न हिते हिननि माण्हुनि जे लाइ को पीअण जो पाणी आहे, न को इलाज लाइ को बंदोबस्तु आहे, न स्कूल आहे। स्कूल जी बिल्डिंग हिकिड़ी ख़स्ता हाल में आहे जंहिंमें को अॼु ताईं मास्तर न आहे। हिननि जा मासूम ॿारड़ा मुस्तक़बिल जेको आहे उहो ऊंदा हुआ आहिनि। ऐं अफ़सोस सां चवणो पए थो त हिते चंद किलोमीटरनि जे फ़ासिले ते बिजली मौजूदु आहे पर जीअं त ही ॻोठ ही दरगाह अञा बूंदाही जो शिकार आहे। अफ़सोस आहे।